जिन माण्हुनि ईमान आंदो न फयालमून ये ॼाणनि था त बेशक इहो जेको बि आहे अन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिहिम, हे जेके बि अल्लाह ताला मिसाल ॾेई करे बयानु फरमाए थो इहो रब जे तरफ़ां छा आहे, इहो हक़ आहे सम्झाइण जे लाइ, रब सम्झाइण जे लाइ। व अम्मल लज़ीन कफ़रू, ऐं जिन माण्हुनि कुफ़ुर कयो आहे फयक़ूलून, ऐं चवंदा त माज़ा अराद अल्लाहु बिहाज़ा मसला, छा इरादो आहे अल्लाह ताला जो इन मिसाल जे ज़रिए। माना काफ़र चवंदा हे जेको नंढो मिसाल अल्लाह ॾिनो आहे न मां छा इरादो आहे रब, पर मोमिन जेके हूंदा उहे चवंदा रब जेको बि मिसाल ॾिनो आहे चाहे नंढो हुजे या चाहे वॾो हुजे, इहो हर हिकमत खां ख़ाली कंहिं बि क़िस्म जो न आहे। ज़ाहिर आहे उहो एॾो वॾो हकीम ऐं अलाह जी ज़ात गिरामी हकीम आहे। फ़ेलुल हकीम ला यख़्लू अनिल हिकम, हकीम जो फ़ेल हिकमत खां ख़ाली, उनजो मिसाल कंहिं बि हिकमत खां ख़ाली न आहे, हज़ारे हिकमतुनि खां भरियल आहे। उनजी वज़ाहत अल्लाह ताला अॻिते फरमाए युज़िल्लु बिही कसीरा व यहदी बिही कसीरा व मा युज़िल्लु बिही इल्लल फासिकीन। युज़िल्लु बिही कसीरा, गुमराह थियंदा इन मिसाल जे ज़रिए घणा माण्हू, व यहदी बिही कसीरा, ऐं सिधी राह वठंदा काफ़ी माण्हू इन मिसाल जे ज़रिए। इन्हनि मिसालनि सां काफ़ी माण्हू त गुमराह था थी वञनि, काफ़ी वरी छा था कनि, ज़ाहिर आहे जेके सम्झंदा त भई हे कलाम रब जे तरफ़ां आहे, उहे गौर ऐं फ़िकिर सां ॿुधंदा त उन्हनि खे अल्लाह ताला हिदायत था फरमाईंदो। ऐं जंहिंजी अॻ में ई नियत पलीत हूंदी चवंदा हे कीअं अलाह जो कलाम ई न आहे, या ॿियूं एतिराज़ात वारी ॻाल्हियूं कंदा, उहे त थींदा ई थींदा गुमराह। अल्लाह ताला फरमाए थो व मा युज़िल्लु बिही इल्लल फासिकीन, न गुमराह थींदो इन्हनि मिसालनि जे ज़रिए मगर बदकार माण्हू। ॾिसो हिन जे अंदरि फासिकीन जो लफ़्ज़ आहे, फासिक। फासिक अरबी जे इस्तिलाह, अरबी जे अंदरि चवंदा आहिनि का अहिड़ी शइ ख़ुरूज खां वरितल आहे, माना उन मां ॿाहिरि निकिरे। पोइ फासिक ॿिनि शयुनि जे माना उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा फासिक जो इतलाक़ थिए थो। हिकु फासिक काफ़र खे बि चई सघिजे थो, जेको काफ़र आहे ज़ाहिर आहे उहो ईमान खां निकिरी करे ख़ुरूज करे हले थो वञे, कुफ़ार काफ़र थो थी वञे। ॿियो फासिक मुसलमान खे बि चवंदा आहिनि, जेको अल्लाह जे हुक्म जी इताअत न करे। मिसाल अल्लाह ताला फरमाए थो निमाज़ पढ़ो, नथो पढ़े। अल्लाह ताला फरमाए थो हज कर, माल आहे, नथो करे। अल्लाह ताला फरमाए थो तोड़ माल आहे, ग़रीबनि खे ज़कात ॾे, नथो करे। त इन माण्हू खे बि छा चइबो आहे, फासिक चइबो आहे। पर अक्सर अल्लाह ताला काफ़रनि खे फासिक कोठियो आहे। हाणे अॻिते अल्लाह ताला काफ़रनि जो टे माना मुनाफ़िक़नि जूं ख़सलतूं बयानु फरमाए थो। अल्लाह ताला माफ़ फरमाए जेकॾहिं हिननि खे ॾिसूं था अॼुकल्ह इहे असां मुसलमाननि जे अंदरि बि माना मौजूदु आहिनि। पहिरीं अल्लज़ीन यनक़ुज़ून अहदल्लाहि मिन बअदि मीसाक़िही, जेके भञनि था अंजाम खे, अल्लाह जे अंजाम खे, मिन बअदि मीसाक़िही, उनखे पके करण खां बाद में। माना अल्लाह सां जेको हिननि वाइदो ऐं अंजाम कयो आहे उनखे छा था कनि, उहे टोड़नि था पिया। ख़ासि करे इहा मुनाफ़िक़नि जे अंदरि हूंदी, जेको वाइदो कंदा उन वाइदे खे छा कंदा, पूरो न कंदा, उन वाइदे खे टोड़ींदा हुआ। हाणे उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा हीउ जेको वाइदो अल्लाह ताला हिते बयानु फरमायो आहे, इन मां कहिड़ो वाइदो मुराद आहे? या त इन मां वाइदो आलम अरवाह वारो आहे। आलम अरवाह जे अंदरि जेके बि रूह हुया न, अल्लाह ताला सभिनी रूहनि खे गॾु करे उते उन्हनि खां पुछा कयो अलस्तु बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? उते सभिनी चयो, जेके बि हुया दुनिया जे अंदरि सभिनी चयो बिल्कुलु तूं असांजो रब आहे। माना उते रब जी ज़ात गिरामी सां वाइदो कयो तूं असांजो रब आहे। ऐं दुनिया जे अंदरि जॾहिं आया त अल्लाह जे रब हुजण जो या अल्लाह तबारक व तआला जी अहकामियत जो इनकार करे वेही रहिया, माना उहो जेको वाइदो कयो उनजी भञकड़ी कयूं, हिकु इहो। या उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा इन मां मुराद उहे यहूदी आहिनि जंहिंखे हर शइ जी ख़बर हुई, जिन पंहिंजा किताब तौरेत इंजील या ज़बूर जेके किताब पढ़िया उन में वाज़े अल्लाह ताला अहकामात बयानु फरमाया त आख़िरी मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो, अव्हांखे उनजी मदद करणी आहे। ऐं हिननि पंहिंजनि वॾनि सां हिन शइ जो इक़रार बि कयो त बिल्कुलु कंदासीं। पर जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, अल्लाह जे रसूल नुबुवत जो ऐलान कयो त इनकार करे बीह रहिया, या इन वाइदे जी छा कयो ख़िलाफ़ वर्जी। ऐं उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा मुसलमान कॾहिं बि वाइदे जी ख़िलाफ़ वर्जी न करे, कंहिंसां बि को बि वाइदो या इक़रार करे त उनखे बिल्कुलु कोशिशि करे उनखे जेकॾहिं हतल वुसात। हाणे हिकिड़ो माण्हू मिसाल माज़ूर आहे या उन वाइदो थो कयो आहे, उहा शइ उन खां थी नथी सघे, कुदरती ॻाल्हि माज़ूर थो थी वञे, उहा ॿी ॻाल्हि आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़े माण्हू कंहिंखे चयो दादा ठीकु आहे इनशाअल्लाह
उन चयो सवा मूंखे कुझु पैसा अदा मां वाइदो आहे तोखे हेतिरनि ॾियारनि जे अंदरि ॾींदुमि, ठीकु आहे। पर हाणे हिन वटि थी नथा सघनि, यार मां हाणे वाइदो कयो आहे त कोशिशि करे उनखे पूरे करण जी। पर जेकॾहिं नथा थियनि शरई एतबार सां अल्लाह ताला जे तरफ़ां उहो माज़ूर थो थी वञे, उन में वुसत न आहे त पोइ हुनखे उज़ुर करे। बाक़ी मुस्लमान कॾहिं बि वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंहिं बि सूरत जे अंदरि न कंदो आहे। हिकिड़ी ख़सलत हिननि जी आहे वयक़ताऊन मा अमर अल्लाहु बिही ऐं युसल। ॿियो आहे त छिननि था मा अमर अल्लाहु, अल्लाह जे हुकुम खे जंहिंजे ॻंढण जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे। माना मिटी माइटी आहे, अल्लाह ताला हुनजो हुकुम कयो आहे त हिन शइ खे पाण सां ॻंढियो, हे उन शइ खे छा थो करे, टोड़े थो छॾे। ताल्लुक़ ऐं मिटी माइटी जे ॻंढण जो शरीयत जो सभ खां वॾे में वॾो हिन शइ जे मथां ज़ोर आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे को माण्हू पाण खां जुदा बि करे न, तव्हां कोशिशि करे उन सां गॾु थियण जी कोशिशि कयो, पंहिंजो मिटी माइटी में हिक ॿिए खां। अॼु अल्लाह ताला माफ़ फरमाए, तव्हां ॾिसो असां मुस्लमाननि जो हाल छा आहे। भाउ भाउ खां मुंहुं फिरियल आहे, मुस्लमान जी मुस्लमान खां दिलि ख़राबु आहे, बुग़्ज़ जे अंदरि, इनाद जे अंदरि, नफ़रतुनि जे अंदरि असांजे तव्हां जूं दिलियूं भरियल आहिनि। हालांकि हक़ीक़त ईअं थियणु खपे, मोमिन जो मिसाल ईअं, अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन इनिश्तका ऐनुहु इनिश्तका कुल्लु व इनिश्तका रासुहु इनिश्तका कुल्लु। मोमिन हिकिड़े, अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन हिकिड़े माण्हू वांगुरु आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं अखि में सूरु पवंदो आहे न, पोइ सॼो जिस्म बेक़रार हूंदो आहे, पियो फथड़ंदो, पियो हेॾां होॾां थींदो आहे। वाह हाल अहवाल छा मसइलो आहे यार, अखि में ॾाढो सूरु आहे। बाबा अखि में सूरु आहे, उनजे करे तुंहिंजी ज़ुबान बि बेक़रार आहे, तुंहिंजूं ॿाहूं बि बेक़रार आहिनि, तुंहिंजो सॼो जिस्म बेक़रार आहे न। जेकॾहिं तोखे मथे में सूरु आहे, मथे जे सूर जे करे बि तुंहिंजो सॼो जिस्म छा आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जीअं मोमिन खे हिकिड़े जिस्म जे उज़वे जे कंहिं माण्हू खे हिकिड़े जिस्म जे उज़वे में सूरु पवंदो आहे न, सॼो जिस्म बेक़रार हूंदो आहे। तव्हां मोमिन ईअं हिकिड़े जिस्म वांगुरु थी वञो, कंहिं हिकिड़े मोमिन खे तकलीफ़ अचे त सभु जो सभु छा थी वञो, बेक़रार। हाणे अल्लाह ताला माफ़ फरमाए, असां ॾिसो असांजा मुस्लमान भाइर जेके फ़लस्तीन जे अंदरि आहिनि, केतिरी बरबरीयत आहे उन्हनि जे मथां। अल्लाह जो कसम आहे, क़ुरान मुंहिंजे आॾो पियो आहे, मासूम ॿारनि जूं चीहाटूं ऐं रड़ियूं ऐं कूकूं दाहूं अल्लाह जे अर्श ते पहुचंदियूं। असां मुस्लमाननि जूं माइरूं उते बीही करे चवंदियूं उहे काॾे विया गैरती ॿार जिन खे माइनि पैदा कयो हो। अॼु जेकॾहिं असांजो मुस्लमान, भई फ़लस्तीन जा मुस्लमान आहिनि, असां त पाकिस्तान जो असांजो कहिड़ो कमु आहे। न कलमे पढ़ण वारा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण वारा सभु पंहिंजो पाण में छा आहियूं, उन्हनि खे हुते तकलीफ़ थियणु खपे थी आहे, या हुननि खे को मसइलो थिए थो, हिते तव्हां ऐं असां बेक़रार हुजणु खपूं। जेकॾहिं वञी त नथा सघूं, मजबूरी आहे, भला हुननि जे लाइ दुआ त घुरी सघूं था न। इहो अहसासु मुस्लमान जे अंदरि पंहिंजे वेझे मिट जो, माइट जो। ऐं असां वटि छा आहे, मिसाल कंहिं मिट माइट सां अल्लाह ताला माफ़ फरमाए न थिए कंहिंसां, की जेकॾहिं को अहिड़ो नापसंदीदा को वाक़ियो जेकॾहिं पेश अची वेंदो आहे त पोइ ॿिया मिट माइट हुनजे मथां खिलंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि, भलो थियो दादा ख़बर पयसि, मुंहिंजा भाउ थियणो ईअं खपे जो हुनखे तकलीफ़ थी आहे त तोखे बि तकलीफ़ थियणु खपे, हुनखे ॾुखु पहुतो आहे त तोखे बि ॾुखु पहुचणु खपे। तव्हां हिकिड़े जिस्म वांगुरु आहियो, ईअं न थियणु खपे। त अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़दस में फरमाए थो, ॿी ख़सलत जेका आहे उहा मुनाफ़िक़नि जी, त उहे क़तरामी माना हे मिट माइटनि खां पंहिंजो पाण खे छा कंदा हुआ, जुदा। ऐं अॻिते टीं जेका ख़सलत बयानु कई वई आहे, वयुफ़्सिदून फ़िल अर्ज़, ऐं इहे फ़साद कनि था अल्लाह जी ज़मीन जे अंदरि, मुल्क जे अंदरि। छा था कनि, फ़सादी माण्हू बि अल्लाह ताला हतल इम्कान कोशिशि करे। इस्लाम अमुन जो मज़हब आहे, इस्लाम भाईचारे जो मज़हब आहे, इस्लाम मोहबत जो। ॾिसो क़ुरान जो दर्स मोहबत ऐं अमुन जो आहे। फ़साद न आहे करिणो दुनिया जे अंदरि, ज़मीनुनि जे अंदरि, ऐं हतल इम्कान एतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो माण्हू कंहिं मामले जे अंदरि काथे को मसइलो अहिड़ो आहे जंहिंमें सम्झे थो त बावजूद हक़ हुजण जे, जेकॾहिं मां पंहिंजे हक़ जी उहा दावा कयां थो त वॾो इंतिशार फैलिजे थो, माण्हू मरंदा, नुक़सानु थींदो। उन हक़ हुजण जे बावजूद जेकॾहिं पोइ ते हटिजी बीहे थो, अल्लाह ताला उनखे उन जे पोइ ते हटिजण जे करे ऐं उन इलाइक़े ऐं मुल्क खे नुक़सान खां बचाइण जे करे रब उन जे लाइ जन्नत जो मामिलो थो फरमाए। त इस्लाम एॾो माना बहितरीनु मज़हब आहे। वयुफ़्सिदून फ़िल अर्ज़, टीं ख़सलत इन्हनि मुनाफ़िक़नि में छा आहे, उहे फ़साद कंदा अल्लाह जी ज़मीन जे अंदरि।
उलाइका हुमुल खासिरून। अल्लाह ताला फरमाए थो इहे ई माण्हू आहिनि जेके खसारे ऐं नुक़सान जे अंदरि हूंदा। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांजी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम। अल्लाहुम्मा सल्लम तबारक व तआला या ज़ल रब्बना वला तहमिल अलैना इसरा कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना। या अल्लाह मज़लूम फ़लस्तीन की मदद फरमा। या अल्लाह मज़लूम फ़लस्तीन की मदद फरमा। या अल्लाह इसराइल के तबाह व बर्बाद फरमा। या अल्लाह अमरीका के नेस्तो नाबूद फरमा। या अल्लाह तमाम मुसलमाननि जे मुल्क जे अंदरि या अल्लाह साईं जेके मुसलमाननि जा काबिरीन आहिनि मुंहिंजा अल्लाह या अल्लाह उन्हनि जी दिलनि खे बेदार फरमा। मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह आसमान तां पंहिंजे फ़रिश्तनि जो नुज़ूल फरमा। अल्लाह असां हीअंर ऐं कमज़ोर आहियूं मुंहिंजा अल्लाह असांजे अमलनि खे निरस पंहिंजी सतारी वारो मामलो फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहलि बैतिही अजमाइन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।